मां केर आहियां? केर आई? जल्दी ॿुधायो, टाइम कोन्हे। सुना साईं, तू केतिरो बि आवाज़ मटाए ॻाल्हाए, तुंहिंजे जिस्म जी खुशबू जेका मुंहिंजे तन मन में समायल आहे, ऐं तुंहिंजे अचण खां पहिरीं हिन कमरे जे हवाउनि जंहिं शख्सियत जो ऐलान कयो, उन्हीअ प्यारी प्यारी शख्सियत जो नालो आहे नरगिस। छो त मां ॻाल्हि कंदो आहियां चिट्ठी, भितर न मिट्टी। ऐं जेकॾहिं मां न चाहां त पोइ? सुणा साईं, इहो मुमकिन ई कोन्हे। वरी बि फर्ज़ कयो, जेकॾहिं मां न चाहां त पोइ? पंहिंजे हिन ख़ान साहब जी दिल जी सदा नरगिस न ॿुधे, इहो नथो थी सघे। मुंहिंजा मजनू ॾींहं ॾिठ जो ख़्वाब ॾिसण छॾे ॾे। नरगिस, ये ख्वाब न पर हकीकत आहे, ऐं उहा हकीकत मुंहिंजे साम्हूं तूं जीअरी जागंदी तस्वीर पंहिंजे घर जो फर्द बणायो आहे, पंहिंजी इज़त बणायो आहे। हिते हिन दिल में तोखे विहारियो आहे, छो त कूड़ जे मुंहं में धूड़। नरगिस, मां ॻाल्हि कंदो आहियां चिट्ठी, भितर न मिटी। खान साहब, जीव चवई खान साहब, जीव चवई। सुणा साईं, हुकुम त कर न। खान साहब, शादीअ खां पहिरियां मूं सोचियो हो त तव्हां बि आम मर्दनि वांगुरु बदिलजी वेंदो, छो त तव्हां मर्द शादीअ खां पहिरियां सुठा ऐं मिठा हूंदा आहियो, हिक इशारे ते हा करण वारा, ऐं शादीअ खां पोइ हर ॻाल्हि ते न ई न। इहो तुंहिंजो ॾोह न आहे, छो त तुंहिंजी परवरिश अहिड़े माहौल में थी आहे, अहिड़े हुस्न जी बाज़ार में थी आहे, जिते सिर्फ़ छोकिरियुनि खे इहो सेखारियो वेंदो आहे त मर्दनि खां धन दौलत कीअं कढिजे। तव्हांखे इहो सेखारियो वेंदो आहे त कंहिं बि मर्द सां सच्चो इश्क, सच्चो प्यार न कजे, ऐं तव्हांजे चेहरे मुबारक ते जेका मुस्कुराहट हुजे सा बि बनावटी ऐं कूड़ी हुजे। नरगिस, लॻे थो त तो अञा मूंखे सम्झियो ई न आहे, या अञा तूं मूंखे सम्झी न सघी आहीं। इन करे तूं मूंखे बि आम मर्दनि जी कतार में बीहारियो आहे। तोखे कहिड़ी ख़बर त मां तोखे केतिरो चाहियां थो, केतिरो चाहियो आहे ऐं केतिरो चाहींदो आहियां। खान साहब, लॻे थो त तव्हां नाराज़ थी विया आहियो। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हरगिज़ न हो। त पोइ कहिड़ो हो? एॾियूं ॻाल्हियूं छो कंदी आहीं? जंहिंसां गुज़िरियल वक़्तु यादि कजे। गुज़िरियल वक़्तु गुज़िरियल हो, वयो, गुज़री वियो, माज़ी हो, हाल ते ख़ुशि रहो। चङो चङो, भला इहो ॿुधाए त निकाह वक़्तु कुंवार खां छा छा पुछा कंदा आहिनि? शादीअ खां पहिरियां छा पुछंदा आहिनि? हा, इहो पुछंदा आहिनि त फलाणो पुटु फलाणे जो क़बूल आहे। हा हा हा। चङो, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त निकाह जे वक़्तु कुंवार खां छा पुछंदा आहिनि? निकाह वक़्तु
कुआर को छा पुछा कर ॿुधाए इहो ई त फिलाणो पुटु फिलाणे जो तोखे क़बूल आहे तोखे क़बूल आहे वरी नवाज़ बाबा चङो थियो जो तव्हां आयो थी सघे थो त बाबा साईं तव्हां खां कुझु ॻाल्हाए बाबा मां ख़ुशी जे मौक़े ते ऐलान करणु चाहियां मां पंहिंजे पुटु शाहनवाज़ जी मंगणी अली नवाज़ जी धीअ सां करणु चाहियां बाबा साईं ने मूंखे तव्हांजो इहो फ़ैसिलो मंज़ूर न आहे छो बाबा साईं, हीअ मुंहिंजी ज़िंदगी आहे। मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो केॾे सां करे चुको आहियां। समझी तूं छा पियो चवीं? ॾिस पुटु तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो सिर्फ़ु तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजो पीउ कंदो ऐं बसि। बाबा साईं ज़िंदगी मूंखे गुज़ारणी आहे, तव्हांखे न। मां कंहिंसां वाइदो करे वेठो आहियां। ईअं कॾहिं बि कोन थींदो बाबा साईं। फ़ाइदो मूं बि कंहिंसां कयो आहे। तूं कंहिंसां वाइदो करे चुको आहीं? मां हुन सां वाइदो कयो आहे जेको मुंहिंजो नंढे हूंदे जो प्यारु आहे। ऐं बाबा साईं उन सां ई मां जीअण ऐं मरण जा वाइदा कया आहिनि। ॿुधाई छो कोन थो? तूं केरु ऐं कहिड़े ख़ानदान सां तालुक़ रखे थी? बाबा साईं हू हिकु ग़रीब ख़ानदान जी आहे। चाचा पीर जी धीउ हीर। कावड़ न कर, मां समझाईंसि थी। वाह हाकिम खान, वाह वाह जो यारी निभाई थी। पंहिंजे घर में घुराए गंदो मज़ाक कयो थे। लॻे थो त तुंहिंजो मूं जेको हक़ हिसाब चई हा भरे ॾियां। अलीनवाज़ ख़ान, मूं तोसां ज़बान कई आहे त ज़बान खे पाणी ॾियणु मूंखे ईंदी आहे। मुंहिंजे पुटु शाहनवाज़ जी शादी थींदी त सिर्फ़ु तुंहिंजी नियाणी सां। पोइ मूंखे पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाइणी पए त लॻाए छॾींदुसि। हाकिम खान, तोखे जेका मुंहिंजी बेइज़ती करणी सो करे चुके। हाणे मां तोखे करे ॾेखारींदुसि ऐं पंहिंजी बेइज़ती जो बदिलो वठंदुसि। हीरा अली नवाज़, खूर जे मुंहं में धूड़। मां ॻाल्हि कंदो आहियां चिट्टी, हिते न मिटी। अली नवाज़, हिकु त तूं असांजे घर में बीठो आहीं, असांजे दरे ते बीठो आहीं। दरे जो मान रखणु असांजो पहिरियों उसूल आहे। मां मञा थो त तोसां ज़्यादती थी आहे, छो त तूं नियाणीअ जो पीउ आहीं। ॿी ॻाल्हि, को बि ग़ैरतमंद पुटु कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदो
उनजे साम्हूं उनजे पीउ खे केरु धमकाए हलियो वञे तूं मुंहिंजी छा हिसाब वठंदी? बाराम खान कहावत तो ॿुधी हूंदी, बिल्कुलु। ॿिली पंहिंजे घर में शींहं हूंदी आहे। ॾिठो हली पओ, वक्त जो इंतजार बाराम खान न कंदो आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका त फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां ई ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल ॾंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे। हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे। वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 0313856268 जो ना मजाल जो मज्जू अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भोतार बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जानो किथे मां खाब तक कोन तो ॾिसां भोतार। वेहो 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 वेहो। भगवान कुछ खाइण पीअण जो बंदोबस्त हुकुम वॾा। खाना खैर तो आहे? हा जानो, यारनि जा कम यारनि में पवंदा आहिनि जानो। हुकुम कर नवाज़ खान। मुंहिंजो नालो आहे जानू। वधाईंदो आहियां मौत जो गानो। बेशक जानो, अॼु तुंहिंजो इम्तिहान आहे। 2-4 गाना मौत जा तोखे ॾियण आयो आहियां। जानू ही कम न पर पहाड़ सां टकरण आहे, पहाड़ सां। जानो, मूंखे यकीन आहे त तूं खान ऐं खान जे खानदान खे मौत जा गाना ज़रूर पाराईंदे, तॾहिं वञी अली नवाज़ खान जो अंदर ठरंदो। जानू तव्हांजो वफ़ादार आहे। तव्हांजे हुकुम ते खान त छा पर सॼे तरह खे मौत जो गानो पाराए सघे। पर जानू वारनि ने वधीक असलो मोकिले छॾियो आहे, जीअं खान वारनि जो खानदान न बचे। जानू यार पाला, यार मार न। जानो, अॼु ते अली नवाज़ खान खे कंहिं रुसवा नाहे कयो। खान ऐं खान जे खानदान वारनि इनकार करे पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। मरंदा, ज़रूर मरंदा, ऐं तूं उन्हनि खे मौत जो गानो
जरूर पाराईंदे। दार तव्हां जा मूं ते एहसान आहिनि। जानू एहसान मंद आहे, एहसान फरामोश न। तोखे त ख़बर आहे अली नवाज़ जा असूल छा आहिनि ऐं नाकामी जी सज़ा छा हूंदी आहे। दार जानूअ खां वधीक अव्हांखे केरु सुञाणे। सम्झ तव्हांजो दुश्मन ख़तम। छो त मुंहिंजो नालो आहे जानू। ॿधाईंदो आहियां मौत जो गानो। जो नाया माज़ाल जो मचू मतलब त शिकार खोड़ थींदा, असली धक सां धणी आवाज़। नरगिस, नरगिस, सुना साई किथे आयो? सुना साई सतायो छो था? बाहर अचो भला। या ताजी आदत वही कोन। सुना साई तंग न कयो, बाहर अचो। ताजो सजण साईं तव्हांखे सॾे पियो। नरगिस,
तवाइफ आखिर तवाइफ केतिरो बि उन्हनि खे महल माड़ियुनि में विहारियो तॾहिं बि उहा तवाइफ ई तवाइफ रहंदी। तो छा समझो खान बहादुर बाराम खान जे घर खे बुहारो ॾेई हुनजो माल मिल्कियत खणी रफू चकर थी वेंदसि। कूड़ जे मुंह में धूड़ मगाल कंदो आ चिट्टी भितर न मिटी। नरगिस तो मूंसां धोखेबाज़ी करे सुठो नाहे कयो। हाणे पंहिंजे अंजाम लाइ बि तयारु रहो। केसिताईं भॼंदी हीअ असांजी जागीर आहे। जेसिताईं इंसान जी नज़र वेंदी आहे तेसिताईं असांजी जागीर आहे। सुबुह को शाम ताईं बि भॼंदी रहंदी आहे तॾहिं बि असांजी जागीर जी सरहदनि मां ॿाहिरि न वञी सघंदी आहे। ॿाहिरि न वञी सघंदी आहे। तो मुंहिंजो प्यार ॾिठो आहे। खान बहादुर बाराम खान जो इंतकाम नाहे ॾिठो। तो मुंहिंजे प्यार खे ठुकराए मूंखे भोरा भोर करे छॾियो आहे। हाणे इंतकाम लाइ तयार थी अचाए थो। कूड़ जे मुंह में धूड़ मगाल कंदो आ चिट्टी भितर न मिटी। नरगिस तो छा समझो मुझे घर के बुहारो रही मुझे माल मिल्कियत सब खणी रफू चक्कर केड़ा बचन थी। जेस ताईं तुझी नजर वञे थी या सॼी जागीर असांजी आहे। सुबुह खोड़ी शाम ताईं शाम खोड़ी सुबुह ताईं बि टोड़ंदी न तॾहिं बि असांजी जागीर मां ॿाहिरि न निकिरी सघंदी। जे भॼी वञण में नाकाम थी वई ऐं मां तोखे पहुची वियुसि त पोइ मुंहिंजी कमफोरड़ी तुंहिंजो सिर मां ज़रूरु खणंदुसि। छो त तूं इज़त में न ॼातो। जेस ताईं तुझी अख ॾिसे पई हिन तरफ़ हिन तरफ़ हिन तरफ़ चइनी पासे असांजी जागीर आहे। भॼ जे साह प्यारो अथई त भॼ। कूड़ जे मुंह में धूड़ जो त मगाल कंदो आहे चिट्टी भितर न मिठी।
सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे न ऐं बाथरूम जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चव न हां उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿू थके त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा सही आहे पाण वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी
भाॼ असांजी जागीर में जेतिरो भॼी सघे थी भाॼ काॾे वियो तुंहिंजो माल मिल गया काॾे वई तुंहिंजी हथनि दौलत मुक़दस रिश्तनि खे ठुकराइण वारी जल्दी औलाद जे मुंह में धूड़ मगाल कंदो चिट्ठी भितर न मिटी वॾेरा साईं अॼु तव्हां असांजे कखान घरनि में कीअं अची विया भाई चुप करे वेही रहो मां औरतुनि सां कोन ॻाल्हाईंदो आहियां मूंखे कहिड़ी ख़बर मूं चई दर जो कुतो छितो थी मूंखे खाइण ईंदो बाबा साईं मूंखे तव्हांजे ख़ानदान जो कसम आहे मूंखे पाण ख़बर न हुई त को एॾो वॾो तमाशो थींदो रईस तूं छा बि सम्झी असांजो त न्याणी जो पासो आहे इज़त त असांजी वई न जे ईअं कयां हा त हीरो जो संग पंहिंजे भाइटे खे न ॾियां हा रईस मां तुंहिंजे नमून बाज़ियुनि में तुंहिंजी कूड़ियुनि ॻाल्हियुनि में अचण वारो न आहियां सब कुछ समझा तो जेकी तू कुछ चवण तो चाहीं या जेकी कुछ तू करण तो चाहीं बेशक रईस तू सही थो चई असां त पीढ़ियुनि खां वठी तव्हांजा ई नौकर आहियूं ऐं तव्हांजे ई दर जो था खाऊं ऐं तुंहिंजे ई दर जी मिटीअ में पिया पूरजूं पोइ असां तोसां एॾी वॾी दगा कीअं था करे सघूं रईस कीअं था करे सघूं ॾिस पीरू हे मूंसां चालाकी न कर तोखे सभु ख़बर आहे त छा पियो थिए ऐं छा न पियो थिए इज़त तुंहिंजी इन में आहे त ही ॻोठ छॾे हलियो आहे ऐं बसि बाबा साईं न बाबा साईं एॾो वॾो फ़ैसिलो न कर एॾो वॾो फ़ैसिलो न कर अरे मां तुंहिंजी शक्ल ॾिसण थो चाहियां न रईस तू मालिक आहीं मालिक तुंहिंजा कखा छॾे असां केॾा वेंदासीं जे मारणो थी त पंहिंजे हथनि सां मारे छॾ पंहिंजे हथनि सां मारे छॾ बाक़ी हाणे असांजा लाश ई तव्हांजे हिन ॻोठ मां निकिरंदा रईस हा अॼु जो अॼु हिन ॻोठ मां कपड़ खण न त तुंहिंजो ई घर ऐं साड़े राख करे छॾींदुसि सम्झाई
कर रही सर, बेटा जुल्म न कर रही सर। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 बस कर रोण धोण वञण वारनि लाइ केतिरो पवंदो। मुमताज़ तोखे पंहिंजे दिलि ते पथर रखणो पवंदो। शाहनवाज़ सिर्फ़ तुंहिंजो पुटु कोन हो, मुंहिंजो पुटु बि आहे, मुंहिंजो बि हुन सां वास्तो आहे। तूं सम्झी थी त मूंखे ॾुख कोन हूंदो। मां पंहिंजे दिलि खे घणो थी रोकियां, पर मुंहिंजो दिलि नथो रोअण खां बस थिए।
तू तो पिए तू तो पिए ही दिल ते पत्थर रखी सके तो पर मां तो मां आया आय अल्लाह शाहनवाज की जुदाई में मुझे जिगर तो फट जे अल्लाह अब वक्त में उन जा 20 साल जुदाई जा सही वेठी है यार मूंखे वधीक जुदाई जो सदमो नने सही आओ तो के हथ दी बता मूंखे मुझो पुटाड़े दे मूंखे अल्लाह जे नाले मुझो पुटाड़े दे मूंखे ऐ अल्लाह शाहनवाज तो के कितना गोलिया अल्लाह ए मुझे केर बुद्धे न तो अल्लाह ना मां कुछ भी न तो कर सका गिरामी दो नेट रुली रुली वापस ही दो बस याद बुझो पूरा चार दिहाड़ा पंहिंजे गिद जो वात माफ़ कजां वात जो गिद कढी हिनखे खारायो आहे जेका सुकी मानी उहा बस हिनखे खारायो आहे पूरा 4 ॾींहं सभिनी असांजे साथियुनि जो इहो खाधो खाइयो आहे ॿुधायो त हिनखे कहिड़ी सज़ा ॾियां कहिड़ी माफ़ कजां कहिड़ी सज़ा ॾियां सरदार हिनखे ईअं कर जो सॼो ॾींहुं हिन झंग मां काठियूं कराईंसि काठियूं करे अचे उहे विकिणी अचे हिते खणी अचे पाण बि खाऊं इहो बि खाए सभिनी जो पेट भरियो पियो हूंदो अब चुप कर बेवकूफ़ हितां काठियूं करे ॾियूंसि पेशाब खणी वञे काठियूं करी वञे बेवकूफ़ त वॾा असां हूं इहो कमु असां छो था कयूं हाँ सरदार सचो इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे तव्हांजी असां हथा कथा नौजवान हुआ असां आज़ू बाज़ू बंदूक खणी बुख ते वेठा हुआ असां त चऊं था त असां कमनि बेशक सरदार मेहनत मजदूरी कयूं जी सरदार हाँ सरदार तव्हां बिल्कुलु सच था चओ अॼु मूंसां गॾु सभु वाइदो कयूं था मेहनत मजदूरी कंदासीं सरदार वाइदो तुंहिंजो वाइदो आहे सरदार अॼो कोन्हे छॾ चुप कर अॼो कोन्हे छो छॾाए अॼो कोन्हे न आहे छॾा सम्झो ॻाल्हि खे हिते बुखनि में वेठा हुन सास खे पाणी में पीआरे था ॾिठो आहे वेठा सरदार अॼु ॾींहुं खां पाण अहद था करियूं त पाण इहा ई साॻी महिनत मज़दूरी करे पंहिंजो तव्हांजो को बुखियो पाड़े में हूंदो उन जो पेट गुज़र कंदा रहंदासीं हेॾा सारा जवान लॻा पिया आहियूं बंदूकूं खयूं तूं पोइ बि पिया बुख जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ सभु बंदूकूं हेठि रखो बंदूकूं हेठि अचो अचो साथियो बंदूकूं हेठि रखो अरे अरे भाऊ खे वठिया भवलिया हल तो हाणे न बसि हाणे छॾियो थी हलियो अरे धक्को न थी भवलिया हलो हाणे यादि जी सरदार यादि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ॿुधाए सरदार मूंखां यार जेके ग़लतियूं थियूं महिरबानी करे मूंखे माफ़ी ॾियो यार मां तव्हां दिलि दुखे न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे अलाह ख़ैर कंदो अलाह ख़ैर कंदो त महिनत करे खाइजा महिनत करे अदा भा बाबा मोकिलणी हलो बाबा हलो अदा भा अदा मोला मोकिलाए कोन अदा महिनत मज़दूरी कंदासीं हा महिनत मज़दूरी कंदासीं महिरबानी अदा महिरबानी अदा भा यार मूंखां ग़लती थी भा मां तो 3 कलाक पानी में बिया जो बाजर मां मास्टर माफ कर हां तो भली खादा भली बेस बात मुझो नालो बचायो मां कम कंदो अजायो मां मानू के कुतर करे पोइ ॿुधंदा भाऊ कहिड़ा हाल अथव ख़ुशो मोमन थियण जी कोशिश न कर
करण जो शौक़ अथई न हल हल हल